अस्सलामुअलैकुम नाज़रीन, आऊं आहियां कमांडो कंवर ऐं अवां ॾिसी रहिया आहियो पंहिंजो पसंदीदा न्यूज़ चैनल सचाई न्यूज़। जी नाज़रीन, नवां सां लखी गुलाम शाह मां ख़बर शेयर कंदा हलूं त गवर्नमेंट तालका अस्पताल लखी गुलाम शाह सां वास्तो रखंदड़ वज़ीर अहमद महर के यंग नर्सिस एसोसिएशन सिंध यानी YNA सिंध जी सुप्रीम काउंसिल जे एग्जीक्यूटिव कमेटी जो मेंबर मुंतखब थियण ते MS तालका अस्पताल लखी गुलाम शाह डॉक्टर ख़ादिम हुसैन भट्टी ऐं स्टाफ पारां MS ऑफिस में मुख़्तसर आजाणे जी तक़रीब मुनाक़िद कई वई। तकरीब में डॉक्टर ख़ादिम हुसैन भट्टी, डॉक्टर एहसान शेख, मोहम्मद अनवर महर, एहसान अहमद महर, नसरुल्लाह पंवर, चनार गुल शाह, सीनियर साहबी कमांडो पंवर, नज़ीर हुसैन मेहमान, खालिद हुसैन महर, अदी मैडम जुलेखा आबड़ो, अदी मैडम रिजवाना, अदी मैडम शबिया, लाला सरफराज, कुदरतुल्ला कंबो, अब्दुल गनी महर, डॉक्टर माजिद अली डर, मकसूद अहमद जामड़ो ऐं ॿियनि शिरकत कई। तकरीब में आयल मुअज़्ज़ज़ मेहमाननि नए मुंतखब YNA सिंध जे सूबाई अगवान वज़ीर अहमद महर के गुलन जा हार पाराए मुबारकबाद ॾिनी। इन वक्त तकरीब में आयल मुअज़्ज़ज़ मेहमानन के मेज़बानन पारां रिफ्रेशमेंट पेश कई पई वञे। आखिर में तकरीब में शरीक मेहमानन के लखी गुलाम शाह जे मारूफ B&B रेस्टोरेंट ते शानदार लंच ॾिनी वई। डॉक्टर ख़ादिम हुसैन भट्टी असांखे वॾी ख़ुशी ॻाल्हि बि थी आहे, ख़ुशी बि महसूस थी आहे त असांजो हार्ड वर्कर मेहनती मरीज़नि जो हॾ ॾोखी उनखे यंग नर्सिंग एसोसिएशन तरफ़ां मरकज़ी उहिदे ॾियण ते असां उन्हनि जा बि थोराइता आहियूं, छो जो हीअ उहिदो मिलण ई वॾी ॻाल्हि आहे। पर उहो इन ते त साईं जी एबिलिटी आहे, साईं हार्ड वर्कर आहे, ग़रीबनि जो हमदर्द आहे। ऐं उन खां अलावा तव्हां ॾिसो त हीअ वज़ीर मां असां 20 साल लखीअ में ड्यूटी कई आहे। असां वज़ीर जो महिनत जेको आहे ॾिसंदा हुआसीं, या कंहिं डॉक्टरनि जा मसइला थींदा, कंहिं स्टाफ जा मसइला थींदा त उहो वेही करे पाण पतोड़े करे उहो हल कराईंदो। सो हीअ उहिदो वॾी ॻाल्हि आहे। असां बि वरी बार हिनखे मुबारकूं ॾियूं था त इंशाअल्लाह इन उहिदे ते पंहिंजो जेको आहे क़ाइमु रहंदो ऐं मसाला जेके बि हूंदा एसोसिएशन जा उहो हल कंदो। इहा असांजे लखी इस्पताल जी इज़त आहे, जो असांजो दोस्त ईअं दोस्त ई चइजे जेको अची करे उहिदो वठी ऐं मसाला हल करे, उहा असांजे लखी जी तारीफ़ थींदी, वज़ीर जी न थींदी, असांजे लखी जी तारीफ़ थींदी। सो मां वरी बि वज़ीर साहिब खे मुबारकूं ॾींदुमि त एज़ MS मुंहिंजे तरफ़ां, मुंहिंजे स्टाफ जे तरफ़ां, मुंहिंजे डॉक्टरनि जे तरफ़ां लख लख वाधायूं हुजनि। अस्सलाम वालेकुम। मां पाण अॼु जेको आहे सो तालका हॉस्पिटल लखी में आयो आहियां, स्पेशली जेको आहे वज़ीर अहमद महर खे मुबारकबाद पेश करण जे लाइ। हू सुप्रीम काउंसिल जो नर्सिंग जो मेंबर थियो आहे, सो मां उनखे दिलि जे गहराइनि सां मुबारकबाद पेश थो कयां ऐं उमेद थो कयां त जीअं वज़ीर अहमद महर हिते लखी में हार्ड वर्क की कमु कयो आहे और इंशाअल्लाह ताला वो अॻिते भी जेको आहे सो लखी जी आवाम जे लाइ तमामु बहितरीनु कमु कंदो। वरी भी भाउ वज़ीर अहमद खे मुबारकूं पेश कयां थो। सभिनी दोस्तनि खे अस्सलाम वालेकुम।
जीअं त असां तालका हॉस्पिटल लखी गुलाम शाह में हिकु अॼु प्रोग्राम मुंतक़िद कयो आहे। असांजो प्यारो दोस्त वज़ीर अहमद महर खे सुप्रीम काउंसिल जो मेंबर मुंतख़ब थियण ते असांजो दोस्त वज़ीर अहमद महर हिकु तमामु हार्ड वर्कर ऐं तमामु जेको आहे सो होशियारु एक्टिव माण्हू आहे। असांखे तमामु घणी ख़ुशी थी आहे पंहिंजे प्यारे दोस्त खे जेको आहे सो मेंबर थियण ते। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं त YNA जे सुप्रीम काउंसिल जे तरफ़ां भाऊ वज़ीर अहमद खे मेंबर मुंतख़िब थियण ते लख लख वाधायूं ॾियूं था ऐं असांजे पूरे तालका हॉस्पिटल लखी जे तरफ़ां पूरे स्टाफ जे तरफ़ां उनखे मुबारकूं हुजनि ऐं असां उमेदु रखूं था त पंहिंजो जेको आहे त उहिदे खे चङे नमूने निभाईंदो। ऐं असां शुक्रियो अदा कयूं था एजाज़ अहमद कलेरीअ जो ऐं जेको आहे त उन क़यादत जो जिन जेको आहे हिन जे मथां एतमाद करे ऐं जेको आहे हिनखे चूंडियो आहे। YNA वाइस प्रेसिडेंट शिकारपुर। असां अॼु जेको हे प्रोग्राम मुनक़िद कयोसीं भाऊ वज़ीर महर खे नर्सिंग सुप्रीम काउंसिल जो मेंबर मुंतख़िब थियण जे करे ऐं उनखे दिलि जी गहराइयुनि सां मुबारकबाद पेश कयूं था। ऐं ॿियो उन मां इहे बि उमेदूं रखूं था त इंशाअल्लाह असांजे नर्सिंग प्रोफेशन लाइ उनजे बहबूद लाइ नवां कदम खणंदो। महिरबानी। सभ खां पहिरीं त मां एजाज़ कलेरी साहब, सैयद शाहिद इक़बाल शाह साहब, हाफ़िज़ मोहम्मद चनड़ साहब ऐं YNA जी जेका टीम आहे उनजो इंतिहाई मशकूर आहियां जंहिं मूं ते एतमाद करे ऐं हिन काउंसिल जो एग्ज़ीक्यूटिव मेंबर मूंखे मुंतख़िब कयो आहे। उन्हनि जे लाइ मां संदन थोराइतो आहियां। ऐं अॼु जेका हीअ नंढी हिते तक़रीब MA साहब ऐं कुझु पैरामेडिक्स ऐं नर्सिंग जे दोस्तनि जे जेको मुंहिंजो हिते जेको आहे सो मूंखे आजाणो ॾिनो ऐं मूंखे गुल पाराया, उन्हनि जी सभ खां वॾी महिरबानी MA साहब जी दोस्त ख़ासि करे मोहम्मद अनवर नसरुल्ला, असांजी नायब सदर आहे YNA जी जेको आहे सो ज़ुलेखा अबड़ो ऐं एहसान महर साहब नायब सदर आहे YNA शिकारपुर जो। मां संदन तमामु थोराइतो आहियां। बाक़ी जेको जीअं तव्हां सुवाल पुछो त YNA अल्हम्दुलिल्लाह नर्सिंग जी वाहिद तंज़ीम आहे जेका फ़ाल तंज़ीम आहे ऐं पूरी सिंध में जेको आहे सो हर हंधि सुहिणे अंदाज़ में जेको आहे सो कलेरी साहब जे अॻुवाणीअ में पंहिंजो जेको आहे सो कमु करे थी। ऐं असांजे डिपार्टमेंट में तव्हांखे बख़ूबी वाक़िफ़ हूंदा त कॾहिं बि जेको आहे सो को असांजे हुन में को सिस्टम न हो को प्रोमोशन जो। उहो साॻियो माण्हू 14 हो, हाणे जीअं 16 ग्रेड जी पोस्ट आहे त हुन में रिटायर थींदो हो। इन्हनि जी काविशूं आहिनि जेको आहे सो YNA जे पंहिंजो जेको आहे सो माना वारी लीडरशिप जूं, जंहिंजे करे जेको आहे सो गुज़िरियल साल 16 खां 17 में 614 माण्हू जेको आहे सो एज़ अ सीनियर नर्स ऐं जेके नर्सिंग इंस्ट्रक्टर आहिनि उहे जेको आहे 17 मां 18 में ऐं जेके प्रिंसिपल्स आहिनि उहे जेको 18 खां 19 में जेको आहे सो पंहिंजो थिया आहिनि। इन्हनि में जेको आहे सो अहम किरदारु जेको आहे सो इन में जेको अहम रोल आहे उहो YNA जो आहे, YNA जी क़यादत जो आहे। अदा पहिरीं त तव्हां जीअं चयो त इहा तंज़ीम फ़िलहालु त इहा तंज़ीम न आहे। इन्हनि हिकिड़ो दोस्तनि फोरम ठाहियो आहे, साॻाई दोस्त आहिनि असांजा, महिरबान आहिनि, टीचर आहिनि असांजा जेको आहे सो उन में पंहिंजो अता हुसैन राजबर साहिबु या साईं शबीर झतियाल साहिबु असांजा उस्ताद रहिया आहिनि। सो इहे टोटली जेके बि माण्हू आहिनि इहे जेको आहे सो अंडर YNA जी अम्ब्रेला जे एजाज़ कलेरीअ जे जेको आहे लीडरशिप में इन्हनि जेको आहे सो गॾिजी उन सां कमु कयो आहे। उनजी जेको उनजा ॿांह ॿेली बणिया रहिया आहिनि। अता साहब जेको आहे सो कुझु अरसो पहिरीं जेको आहे टेक्निकल ऑफिसर हुयो पंहिंजो असांजे सेक्शन में सेक्रेटरीट में, ऐं इन खां पहिरीं जेको आहे सो YNA जे चूंडियल जेको आहे सो उन्हनि उनखे चूंडरायो हुयो जो पंहिंजो PNC जो मेंबर हुयो अॻे टेन्यूअर में। हिन में जेको आहे सो कलेरी साहब आहे। सो कुझु मूंखे डिटेल इंफॉर्मेशन न आहे अंदर जी का, जेकॾहिं को सिलसिलो थोरी का ॻाल्हि हुई ऐं असांजा उस्ताद आहिनि उनजे लाइ जेको आहे सो तमामु वॾो मूंखे एतिराम आहे। इंतिहाई अदब सां मां इहो अर्ज़ु रखंदुसि त पाण साईं जन असांखे सम्झाईंदा हुआ त ॿधीअ में ताक़त आहे ऐं पंहिंजो जेको आहे ख़ुदि साईं जन इहो पंहिंजो जेको आहे सो जेको अलॻि हिकिड़ो जेको आहे फोरम जेको ठाहियो आहे सो
मुंहिंजे नंढड़ी सम्झ मुताबिक़ साईं जन इन में थोरी उॿारप कई आहे। सो साईं जन खे गुज़ारिश आहे त पंहिंजो जेको आहे सो हर मसइले जो हल ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि ऐं असांजी अल्हम्दुलिल्लाह जेको आहे जेका लीडरशिप आहे पंहिंजो सैयद इक़बाल शाह शाहिद इक़बाल साहब ऐं कलेरी साहब ऐं ॿिया दोस्त जेके आहिनि अल्हम्दुलिल्लाह हमेशह जेको आहे सो उन्हनि जे उन में लचक रही आहे ऐं हू ॻाल्हि खे ॿुधंदा आहिनि। ईअं बि सिलसिलो कोन हूंदो आहे त हू को पंहिंजी को हलाईंदा आहिनि ऐं मुशावरत सां किसो हलंदो आहे। सो मां वधीक पंहिंजे जेको आहे सो महिरबाननि खे गुज़ारिश कंदुसि त जेकर इन ॻाल्हि ते अञा सोचनि। अञा इहा जेका तंज़ीम जेका चओ था अञा वजूद में कोन आई आहे, इहो हिकिड़ो अञा हिकिड़ो फोरम ठाहियो आहे। सर इहो ज़रूरु असांजी जेका लीडरशिप आहे जो उन्हनि जी जेको आहे सो उन्हनि सां पंहिंजो बैकडोर ॻाल्हियूं जेको आहे सो उहे हलनि थियूं ऐं सिलसिलो आहे इनशाला असांखे उमेदु आहे त जल्दी जेको आहे सो इनशाला का पंहिंजो जेको आहे सो वरी गॾिजी जेको आहे सो पंहिंजो कमु कंदा। मां हिकिड़ो शेर चवंदुसि हुन सां मां पंहिंजी ॻाल्हि ख़तमु कंदुसि त वरी वरंदो वाह वरी वसंदा मींहं सजण मिलंदा सजणे नवां थींदा नींहं विछोड़े जा ॾींहं रही रहंदा केतिरा। थैंक यू सर, बड़ी महिरबानी। खैर नाजरीन, मज़ीद खबरें और अपडेट्स के लिए देखते रहिए सच्चाई न्यूज़। आप हमारी खबरें किसी भी वक्त यूट्यूब, ट्विटर और फेसबुक पेज पर सच्चाई न्यूज़ स्पेल है SACHAI स्पेस NEWS लिखने के बाद सर्च करके देख सकते हैं।